नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबदेरो लॻ ॻोठ चकर वारियासो जे रवासिन गुलाम जाफ़र मंगणे जो, सुधीर अली, महबूब हातम, खादिम लियाकत अली मंगणे जो प्रेस क्लब सोबदेरो अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त बिरादरी जे मोहम्मद सफ़र मंगणे जो, मोहम्मद इब्राहिम हंजरा, अज़हर अली, सज्जाद, नेमत मंगणे जो जेके वॾा सर्कस आहिनि, हिननि जा ॾोहारियुनि सां तालुक़ जेके असां ख़िलाफ़ हर रोज़ कूड़ियूं दरख़्वास्तूं ऐं कूड़ियूं थाणनि ते NC दाख़िल कराए असांखे बिला जवाज़ तंग कनि पिया, धमकियूं ॾियनि था। हिननि चयो त असां सभु शरीफ़ ॻोठाणा ऐं सरकारी मुलाज़िम आहियूं। सफ़र मंगणे जो वारनि जो पाण में झेड़ो हलंदड़ आहे। असांजे झेड़े सां को बि तालुक़ न। हिन बावजूदि असांखे परेशान कयो वञे थो। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे मुतालबो करियूं था त असां ख़िलाफ़ कूड़ियुनि दरख़्वास्तनि जो नोटिस वठी इंक्वायरी कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।